नाज़रीन, पौधा फार्म मां योम आशूर जो जुलूस बरामद किया वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मीर मोहम्मद बलोच। बिल्कुल असीं मौजूद आहियूं बोदर फार्म लॻ डुगू फार्म अल हुसैन इमाम बारगाह में, जिते जेको आहे सो ॾही मारमल हराम जो जेको काफ़िलो आहे उहो थोरी देरि बाद निमाज़ ज़ोहरैन अदा कई वई आहे। हाणे हितां बरामद थियण वारो आहे। उन काफ़िले में आस पास जा 8 खां 9 जॻह नंढा काफ़िला आहिनि, उहे पहुचणु शुरू थी विया आहिनि। उहो बि हिते अची हिन मेन काफ़िले में जेके असीं शामिलु थींदा। हीउ काफ़िलो अल हुसैन इमाम बारगाह खां निकिरंदो, जिते हैदरी चौक ते मजलिस अज़ा पढ़ी वेंदी ऐं ज़ंजीरनि जो मातम पुर थींदो। उन खां पोइ मीर गुलाम मुस्तफ़ा ऐं मीर गुलाम मुर्तज़ा जी राशगाह ते उहो काफ़िलो वेंदो ऐं शाम जो जेको शाम ग़रीबान जे टाइम उहो जेको काफ़िलो आहे वापसि हिन अल हुसैनी इमाम बारगाह ते अची हिन जेको आहे उहो ख़तमु थी वेंदो। हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे अल हुसैनी इमाम बारगाह जो मुतवली मीर ज़ैन टालपुर साहिब सां। उनखां पुछो त सिक्योरिटी खां हवाले सां कहिड़ा इंतज़ाम आहिनि ऐं हू सिक्योरिटी सां केतिरो मुतमइन आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु सुठी सिक्योरिटी आहे ऐं पुरअमन लॻो पियो आहे। असांजा पंहिंजा जेके जवान आहिनि उहे बि गॾु आहिनि ऐं उनखां पोइ पुलिस जो बि तावन तमामु सुठो रहियो आहे। असां सां जेको 10 ॾींहं अॼु बि तमामु पुलिस सुठी आहे गॾु आहे ऐं अहिड़ो को बि ख़तरो कोन्हे। पुरअमन काफ़िलो आहे, ख़ैर सां कढंदासीं ऐं ख़ैर ख़ैरियत सां वरी वापसी ईंदो वञे। जी अवां बिल्कुलु जी ॿुधा मीर ज़ैन टालपुर जा ख़्यालात हुआ त सिक्योरिटी इंतज़ाम जेके आहिनि इंतिहाई सख़्तु आहिनि। उनखां सवाइ जेके आहिनि से पुलिस एहलकारनि सां गॾु असगरिया ऑर्गेनाइज़ेशन जा जेके रज़ाकार आहिनि उहे बि जेके आहिनि से हिन जेको जलूस निकिरनि जो उनजी सिक्योरिटी जेको आहे सो फ़राज़ अंजाम ॾींदा।